सुब्हानक ला इल्म लना इल्ला मा अल्लमतना इन्नका अंतल अलीमुल हकीम। रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वक्तुब लना फ़ी हाज़िहिद दुनिया हसनह व फ़िल आख़िरति इन्ना हुदना इलैक। क़ाल अज़ाबी उसीबु बिही मन अशा व रहमती वसिअत कुल्ल शैइन फ़सअक्तुबुहा लिल्लज़ीना यत्तक़ून व यु'तून अज़्ज़कात वल्लज़ीना हुम बिआयातिना युमिनून। अल्लाह या हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे दुआ जो तज़किरो हुयो जो तूर सीना खां मोटण वारे वक़्त में पंहिंजे क़ौम जी नादानियुनि ऐं ग़लतियुनि जी बख़्शिश जे लाइ हज़रत मूसा अलैहिस्सलाम रब खां दुआ घुरी हुई, अंत वलियुना फ़ग़फ़िर लना वरहमना। रब्बा तूं ई असांजो कारसाज़ आहीं, असांजी बख़्शिश ऐं मग़फ़िरत फ़रमा ऐं असांजे मथां रहम जी निगाह फ़रमा। तूं ई बहितरीन बख़्शणहार आहीं। अॻिते सय्यदना मूसा अलैहिस्सलाम पंहिंजी उम्मत जे लाइ हिकु ॿी दुआ घुरी त या अल्लाह मुंहिंजी उम्मत खे हिन दुनिया में बि भलाई अता फ़रमा ऐं आख़िरत जो भलायूं अता फ़रमा ऐं असांखे तुंहिंजे तरफ़ पहुचण वारे रस्ते जी रहनुमाई ऐं हिदायत फ़रमा, दुनिया ऐं आख़िरत जो आला खां आला भलाई। त इहा दुआ सय्यदना मूसा अलैहिस्सलाम पंहिंजी उम्मत जे लाइ घुरी हुई। अल्लाह ताला जवाब में फ़रमायो त मूं रब जी मर्ज़ी आहे मुंहिंजो अज़ाब जंहिंखे पहुचे, जंहिंखे अज़ाब कयां, मूं रब जी मर्ज़ी आहे त जंहिंखे पंहिंजी रहमत मां ढकियां। ऐं अॻिते हुज़ूर अल्लाह तबारक व तआला फ़रमायो त इहा मुंहिंजी रहमत जेका पहुचंदी मुत्तक़िन खे, जेके ज़कात ॾींदड़ हुअनि, असांजी आयतुनि जे मथां ईमान आणण वारा ऐं मुंहिंजे नबी उम्मी जा जेके मुतबे ताबेदार ऐं फ़रमान बरदार आहिनि, उन्हनि जे लाइ मूं रब जी रहमत ख़ासा आहे, बाक़ी ॿियनि जे लाइ रहमत ख़ासा न आहे। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शान ऐं हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत मुबारक जो इन में शान बयान थींदा। फरमाया वक्तुब लना फ़ी हाज़िहि दुनिया हसनह। ऐं अल्लाह लिखरा तूं असांजे लाइ इन दुनिया में चङाई ऐं आख़िरत में बि चङाई। इन्ना हुदना इलैक जो असां तुंहिंजे तरफ़ रुजू कयूं। क़ाल अज़ाबी उसीबु बिही मन अशा। अल्लाह ताला फ़रमायो मुंहिंजो अज़ाब पहुचंदो आहे जंहिंखे आऊं चाहियां। व रहमती वसिअत कुल्ल शैइन ऐं मुंहिंजी रहमत हर शइ खां वसी आहे, यानी रब जी रहमत जो दाइरो तमामु वसी आहे, हर हिकु ताईं पहुची सघे थी, पर ख़ुसूसन उन्हनि खे ई पहुचंदी। फ़सअक्तुबुहा लिल्लज़ीन ख़ुसूसियत सां अनक़रीब उन्हनि जे लाइ लिखाईंदुमि पंहिंजी रहमत खे जेके डिॼनि था, तक़वा इख़्तियार था कनि, वयूतून ज़कात ज़कातूं अदा कंदा, वल्लज़ीन हुम बिआयातिना युमिनून जेके असांजे आयतुनि जे मथां ईमान आणींदा। अल्लज़ीन यत्तबिऊन रसूलन नबियल उम्मी जेके मुंहिंजे रसूल ऐं नबी जेको उम्मी आहे उन जा ताबेदार थींदा। आख़िरत में हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे नबी उम्मी जे लक़्सम सॾियो वेंदो। हदीस तय्यबा में अचे थो त जॾहिं मैदान हशर में सभु नबी सॻोरा इकट्ठा आहिनि, अञा जन्नत जो दर खुलियो न आहे, त अल्लाह जो हिकु क़ासिद ईंदो जेको ऐलान कंदो त नबी उम्मी किथे आहे। हाणे उम्मी जूं मानाऊं ॿ आहिनि, हिकु उम्मी अनपढ़ियल, ॿियो उम्मी माना उम्मत वारो। त नबी हिकु भेरे ॾिसंदा ऐं हर नबी चवंदो त असां त उम्मी आहियूं, हर हिकु नबी जी उम्मत आहे। वरी क़ासिद ॿिए दफ़ा ईंदो, वरी ऐलान कंदो त नबी उम्मी अरबी
नबी जेको उम्मी भी आहे, जेको अरबी भी आहे। तो हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन उथंदा ऐं वञी करे जन्नत जो दर खोलाईंदा। अल्लज़ीन यजिदूनहु मक्तूबन इंदहुम फित तौरात वल इंजील, वो नबी उम्मी जेको लदो वियो आहे उन जे मुतालिक़ औसाफ़ जेके लिखियल आहिनि तौरात ऐं इंजील में, जंहिंजे औसाफ़ जंहिंजो बयानु तौरात ऐं इंजील में मौजूदु आहे, आसमानी किताबनि में आका मदनी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं उन्हनि जी जमात जो तज़किरो बितफ़सील मौजूदु आहे। जीअं नजाशी बादशाह आहे बुहैरा राहिब जे किसे मां इहा शइ वाज़े थिए थी। हज़रत अब्दुल्ला बिन सलाम रज़ी अल्लाह ताला अन्हु जो ईमान आणण जो सबब बि वही औसाफ़ बयानु थियूं। ऐं बल्कि जेके बि यहूदी नसारा हुया पंहिंजे तौरात ऐं ज़बूर जेके ॼाणू हुया, हू उन्हनि मां नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे निशानूं ॾिसी करे ईअं सुञाणींदा हा जी पंहिंजी औलाद थियूं। अल्लज़ीन यारिफूनहु कमा यारिफून अबनाअहुम, हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ईअं पिया सुञाणनि जीअं पंहिंजे पुट खे सुञाणनि था। पंहिंजे पुट जे सुञाणण में माण्हू खे को बि मुग़ालतो कोन थो थिए त मुंहिंजो पुटु आहे या ॿियो को छोकिरो आहे, छो त पंहिंजो ई पुटु आहे, घर जो आहे, 24 कलाक गॾु आहे, त माण्हू उनखे चङी तरह सुञाणे थो। शक ऐं शुबो नथो रहे त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सुञाणण में बि शक ऐं शुबो नथो रहे। हज़रत अब्दुल्ला बिन सलाम रज़ी अल्लाह ताला अन्हु मुस्लमान थिया। उनखां बाद उनखां पुछियो वियो त अल्लाह ताला फरमाए थो अल्लज़ीन यारिफूनहु कमा यारिफून अबनाअहुम, त ही यहूद ऐं नसारा जिन खे पहिरीं आसमानी किताब मिलिया हा, हू नबी आख़िर ज़मान खे ईअं था सुञाणनि जीअं पंहिंजे पुटनि खे सुञाणनि था। उन्हनि खे नबी आख़िर ज़मान जे मामले में को बि शक ऐं शुबो कोन्हे। छा वाक़िअतन ईअं ई आहे? हज़रत अब्दुल्ला बिन सलाम रज़ी अल्लाह ताला फरमायो, हा वाक़िअतन ईअं ई आहे। असांखे अञा बि पंहिंजे पुटनि में शक ऐं शुबो आहे। थी सघे पर पुटु असांजे घर वारनि असां सां ख़यानत कई हुजे, असां उन्हनि खे पंहिंजो पुटु सम्झूं पिया, पर असांजा पुट न हुजनि। पर हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अंदरि आख़िरी नबी जूं औसाफ़ एॾियूं त वाज़े ऐं साफ़ आहिनि जो हिते शुबे ऐं शक जी का गुंजाइश कोन्हे। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खां कर्ज़ घुरण वारो यहूदी जे बदसलूकी कई ही मुस्लमान थिए पियो, उहो बि चए पियो त मूं उहे औसाफ़ सभु ॾिठियूं। औसाफ़ जी परख जे लाइ मूं सभु इहा नमूनेबाज़ी कई ही, पर वाक़ई तो नबी आख़िर ज़मान आहे। हज़रत सलमान फ़ारसी रज़ी अल्लाह ताला अन्हु मुस्लमान थिया। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो उन औसाफ़ खे ॾिसी करे जेके इंजील में लिखियलु हुयो, त उन औसाफ़ जो तज़किरो आहे। वाक़ियात में वरी तफ़सील आहे, तंहिंजे करे फ़िलहाल वाक़ियात खां दरगुज़र कजे थो। यजिदूनहु मक्तूबन इंदहुम फित तौरात वल इंजील, जो लहंदा ये हालात लिखियल पाण वटूं तौरात ऐं इंजील में। यामुरुहुम बिल मारूफ़, जे नबी जो कमु छा हूंदो, जेको नेकी जो उन्हनि खे हुकुम कंदो। वयनहाहुम अनिल मुनकर, ऐं मुनकरात खां रोकींदो। वयुहिल्लु लहुमुत तय्यिबात, हराम शयूं पाक शयूं इन्हनि जे लाइ हलाल फरमाईंदो। वयुहर्रिमु अलैहिमुल ख़बाइस, ऐं ख़बीस ऐं ग़लीज़ शयूं हराम फरमाईंदो। वयज़उ अन्हुम इसरहुम वल अग़लाल अल्लती कानत अलैहिम, ऐं इन्हनि खां उहे बोझ ऐं उहे ॻट लाहींदो जेके इन्हनि जे मथां आहिनि। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी आमद खां पहिरीं यहूद नसारा जे मथां जेके अहकाम हुआ, उहे अहकाम ॾाढा सख़्तु हुआ। जेकॾहिं कंहिंखां ॼाणे वाणे या भुल में क़तल थी पए त उनजी दियत वग़ैरह का बि कोन हुई, क़तल जे माफ़ जी का बि सूरत कोन हुई। क़िसास में क़ातिल खे क़तल ई कयो वेंदो। जेकॾहिं सदक़ात ऐं ख़ैरात कयो त उनजी सूरत इहा ई हुई त उहो सदक़े वारो माल, ख़ैरात वारो माल वठी करे वॾे मैदान में रखी दुआ घुरो। पोइ जंहिंजो सदको क़बूल हूंदो, आसमान खां बाहि आई उन सामान खे साड़े वई, ऐं जंहिंजो क़बूल न आहे त मैदान में पियो आहे। पोइ ज़िलत ऐं ख़्वारी रुसवाई त भई फलाणे जो त सदको क़बूल ई कोन थियो। त उहो माण्हू जेको ख़ैरात करे पियो ऐं आसमान खां बाहि अची न साड़े, त पोइ हू ज़िंदगी भर जे लाइ माण्हुनि जे साम्हूं कंध खणिजो ई कोन हूंदो। माण्हुनि जो टोकूं ज़ोकूं त भई हिन जो सदको ई क़बूल कोन थियो।
जेकॾहिं कपिड़ो नापाक थी पए त भई उन कपिड़े खे कटे छॾियो, धोअण सां पाक कोन थींदो हुयो। ऐं अहिड़ा कई ॿिया काम हुया जिन में तमामु घणी सख़्ती हुई, पर हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदके अल्लाह तबारक व तआला समूरनि अहकामनि में आसानी जो मामिलो फरमाए छॾियो। क़त्ल आहे, उन में वारिस जेकॾहिं माफ़ कनि था त माफ़ आहे, धीअ ते राज़ी थियनि था त धीअ ॾेई सघे थी। ऐं अल्लाह तबारक व तआला पाण बख़्शनहार आहे। जेकॾहिं क़त्ल ख़त आहे भई माण्हू ॼाणे वणे क़त्ल कोन कई आहे, ख़ता में थी पियो आहे त उन में धीअ ते बि आहे, आक़िल ते भई यानी जेके उन क़ातिल जा जेके क़बीले वारा आहिनि उनजे मथां, इलाइक़े वारनि जे मथां, उनमें काफ़ी कुझु आसानियूं आहिनि। अहिड़े तरीक़े सां बाने खां गुनाह वग़ैरह थिए पियो त अल्लाह तबारक व तआला उन गुनाह खे ज़ाहिर नथो करे, उनजे मथां सतारी वारो पर्दो आहे। पहिरियों उम्मतुनि में जेको गुनाह थिए पियो, सुबुह जो उनजे दरवाज़े ते लिखियो पियो आहे हीउ ज़ानी आहे, हीउ सारिक़ चोर आहे, हीउ शराबी आहे, हीउ अहिड़े क़िस्म जो आहे। पेशानी ते गुनाह लिखिजी वियो, दरवाज़े ते गुनाह लिखिजी पियो त अल्लाह तबारक व तआला इहा आसानी करे छॾी। ऐं कपिड़े जी पाकी जो मामिलो आहे, जिस्म जी पाकी जो मामिलो आहे, धो पाक थी वञे। पहिरीं त तकलीफ़ हूंदी हुई जो कपिड़े खे कटियो, उन जाइ ते ॿियो कपिड़ो लॻायो। हीअ जेके बि ॾुखिया ॾुखिया अहकाम हुया अल्लाह ताला हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदके हीअ सभु बोझ ऐं बार ऐं ॻट लाहे छॾिया। वल्लज़ीन आमनू बिही, ऐं अल्लाह तबारक व तआला पंहिंजी रहमत ख़ासियत सां उन्हनि खे नवाज़ींदो जिन्हनि जे मथां ईमान आंदो आहे। वअज़्ज़रूहु, ऐं उन जी इज़त अफ़ज़ाई कंदा। वनसरूहु, ऐं उन जी मदद कंदा। वत्तबउ नूर अल्लज़ी उनज़िल मअह, ऐं उन नूर जे कट लॻंदा जेको उन नबी आख़िर ज़मान ते लाथो वियो आहे, यानी क़ुर पाक जे अहकामात ऐं अहादीस तय्यबा जे मथां अमल कंदा। उलाइका हुमुल मुफ़्लिहून, इहे ई कामयाबु कामरान आहिनि। दुआ त अल्लाह तबारक व तआला असांखे हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी कामिल इत्तिबा नसीब फरमाए। सुभानअल्लाह व बिहम्दिही, ला इलाहा इल्ला अंत, या हय्यु या क़य्यूम, बिरहमतिका नस्तगीथ, अस्लिह लना उमूरना कुल्लहा वला तकिलना इला अनफुसिना तरफ़ता